नसीराबाद वेझो ॻोठ साईंदा खोखर में नीगर बरसात जे बिठल पाणी में बुॾी फोत थी वियो आहे। 5 सालनि जे अली रज़ा बिरोही जे फोत थियण वारी ख़बर पवण ते घर में कोहराम मची वियो आहे। नसीराबाद वेझो ॻोठ साईंदा खोखर में नीगर बरसात जे बिठल पाणीअ में बुॾी फोत थी वियो। 5 सालनि जे अली रज़ा बिरोही जे फोत थियण वारी ख़बर पवण ते घर में कोहराम मची वियो आहे। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे नसीराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श, अपडेट कजो, इहो वाक़ियो कीअं थियो आहे? जी नथा ही नसीराबाद जे तालके जी यूसी धामरा में ॻोठ आहे साईंदास खोखर ऐं जीअं त मुसलसल बरसातुनि खां पोइ ॻोठनि में पाणी त अञा ताईं मौजूदु आहे। हिकिड़ी खॾ आहे ॻोठ में, उन में बि बरसाती पाणी हींअर ताईं बीठल हो। बाक़ी नंढड़ो आहे 5 सालनि जो अली रज़ा पुटु अब्दुल ख़ालिक बिरोही, जेको घरां निकितो हुयो रांदि खेॾण लाइ ऐं हू काफ़ी देरि ताईं घर न पहुतो त पोइ हुनजे वारसनि ॻोल्हा कई त ॿारड़ो काॾे वियो आहे ऐं पोइ ॻोल्हींदा रहिया त खॾ जेका हुन ॻोठ में ठहियल आहे, जेकी बरसाती पाणी बीठल आहे, उन खॾ मां हुन मासूम बालक जो लाश ठाहियो ऐं फौरी तौर ते लाश खे खॾ मां कढियो वियो ऐं इहा इतला जंहिंमहिल घर में पहुतो त हुनजी अमड़ खे बेहोशी या दौरा पइजी विया ऐं ॻोठ साईंदास खोखर जो सॼो माहौल जेको हुयो उहो सोग में तब्दील थी वियो ऐं बाद में हुन मासूम बालक अली रज़ा खे घर आंदो वियो ऐं हुनखे बाद में तदफ़ीन जो बंदोबस्तु कयो वियो ऐं ॻोठ में हुनजी जनाज़े नमाज़ पढ़ण तदफ़ीन कई वई। जी ठीकु आहे, अल्लाह बख्श, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।